अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सोजरो न्यूज़ में भलीकार। ब्यूरो चीफ घोट की काजी अयाज कलवाल की खबर मूजिब मीरपुर माथेलो में कौमी अमन कमेटी के साडे ते इसराइल पारां फ़लस्तीन ते ज़ुल्म खिलाफ सादुल्ला कोराई, जुल्फ़कार महर अलाडिवायो कलोड़ो, जुल्फ़कार कोराई, सैयद आफ्ताब हुसैन शाह, निसार अहमद शेख DHQ प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो वियो ऐं इसराइल ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते अॻवाननि चयो त इसराइल इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी कंदे मज़लूम फ़लस्तीनी अवाम ते बमबारी करे बेगुनाह औरतुनि ऐं मासूम ॿारनि जो रत वहाए रहियो आहे। उन्हनि चयो त अहिड़े ज़ुल्म खे रोकण बदिरां अमेरिका ऐं संदसि ॿिया हामी मुल्क इसराइल जी मदद करे रहिया आहिनि। फ़लस्तीन में ज़ुल्म बर्दाश्त न कयो वेंदो। उन्हनि चयो त हाणे इसराइल मीडिया जे इदारनि ते हमला करे रहियो आहे, जेको कंहिं बि सूरत में बर्दाश्त जोॻो अमल नाहे।